जिस टाइम कौम मां सुलूक समझ जी आदत न थी निकिरे उन्हनि जो हिकु भाउ कुटिजे थो। हिकु सम्झ त चापो लॻो आहे। सोट वारनि खे गिरफ़्तार करे नहीं असांजा घर खाली पिया आहे। कोई कर न त तू मूंखे चाहींदो नहीं बेवकूफ़ पियो बणाई। जेकॾहिं मां तोखे न चाहियां वञी कूंज खे मारींदो पोइ मंसूर खान जो रुख कंदो। इहो सोच त असांजी केॾी बदनामी जेकर असांजी इजाज़त खां सवाइ तव्हां हिन दर खां ॿाहिरि कदम रखियो। अस्सलाम वालेकुम, उम्मीद कयां तो दोस्तों तव्हां सभु ठीक ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव। अॼु जी अपडेट में खुश आमदीद। अॼु जी अपडेट आहे दुलाब जी अचण वारे एपिसोड जे बारे में पूरी मालूमात ऐं ड्रामा रिव्यू कंदासीं। दुलाब दोस्तों दुलाब जी अचण वारी किस्त में पहिरीं ॻाल्हि त काफ़ी डायलॉग हणंदो जेको आहे मंसूर खान ऐं पंहिंजे हैदर जे अॻियां ऐं पंहिंजे अमर जे अॻियां ऐं जेको आहे इहो कामरेड जे हिसाब सां त कंहिंखे जागणो आहे कंहिंखे न आहे जागणो। अॼु ताईं क़ौम सुतल छो आहे। माशाल्लाह सुठा डायलॉग ॻाल्हाईंदो ऐं पंहिंजी सुतल क़ौम खे जगाइण जी पूरी भरपूर कोशिशि कंदो ऐं किरदारु ज़बरदस्त ॾिनो वियो आहे इन खे। ॿी तरफ़ दोस्तों जेको आहे सोटर वारनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त पादे वारा यानी सोटर वारा सभु मुराद वारा गिरफ़्तार थी विया आहिनि। घणो करण जे करे का ख़बरचार नाहे आई अंदाज़ो हू हणी वठंदा आहिनि। पोइ दोस्तों भॼण जी कोशिशि कंदा आहिनि। जेका गार्ड हूंदा आहिनि मंसूर खान जा उन्हनि खां उहे हथियार खसे वठंदा आहिनि ऐं हथियार उन्हनि जे मथां रखी गेट पास करे वेंदा आहिनि ऐं ॿाहिरि मंसूर खान जी अमड़ अची वेंदी आहे उहा रोके वठंदी आहे इन्हनि खे। ॿी तरफ़ मंसूर खान वियल हूंदो आहे पंहिंजी महबूबा सां मिलणु जंहिंजो नालो कूंज आहे ऐं उहा इन सां टाइम ॾींदी आहे ऐं हिकिड़े बाग़ में अची मिलंदी आहे जंहिंमें उते वरी जेको आहे दोस्तो ठारो ॾिसी वठंदो आहे सॼी कहाणी त हीअ कंहिंसां मिले थी। ठारो वञी ॿुधाईंदो आहे रज़न खे त हू जेको आहे मंसूर खान सां कूंज मिली आहे ऐं घर वारनि ते जेको आहे क्रोध कंदा आहिनि जेको आहे रहज़न वारा ऐं रहज़न चवंदो आहे जे हाणे मंसूर खान खे मारींदासीं कुझु कंदासीं त मंसूर खान सां गॾोगॾु असांजी वॾी बदनामी थींदी। इन कम खे चोरी तरीक़े सां करिणो पवंदो। तकड़ न कयो इन कूंज खे बि पूरो कंदासीं। मंसूर खान खां बि गैरत जो पलांद वठंदासीं ऐं पंहिंजे घर वारनि जे मथां बि क्रोध कंदो आहे। राज़न तव्हां मोकल कीअं ॾिनी कूंज खे कूंज हितां कीअं वई मंसूर खान सां मिलणु। हो चवंदी ईअं घुमण जे लाइ ॿाहिरि वई छोकिरी मूंखे कहिड़ी ख़बर छा छोकिरी ते पाबंदी हणूं घुमे बि न। अहिड़े हिसाब सां इहे रहज़न वारा दफ़ा ॻाढ़ा लाल थी वेंदा आहिनि त असांजी इज़त जे मथां मंसूर खान हमिलो कयो आहे यानी ऐं सोडर वारा इहो वॾी कोशिशि कंदा आहिनि निकिरण जी लेकिन उन्हनि जी अमड़ मंसूर खान जी नाहे निकिरणु ॾींदी ऐं रोके वठंदी आहे ऐं उनखे वार्निंग ॾींदी आहे जे तव्हां हितां वियो त वापसि हिते वरी न पनाह वठी सघंदो ऐं न वरी तव्हांखे असीं पनाह ॾींदासीं। जे तव्हांखे इज़त सां ऐं पंहिंजे जान बचाइणी आहे त हिते चुप करे वेही रहो ऐं भॼण जी कोशिशि न कयो न त पोइ पंहिंजी जान जा ज़िम्मेवार पाण असां तव्हांखे पनाह न ॾींदासीं। इहा ॻाल्हि ॿुधी सोडल वारा रुकिजी वेंदा आहिनि। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।